ख़बर शामिल कयूं पिया। मलीर खां पोर्ट कासिम ऐं कायम खांगी प्रोकोन फैक्ट्री इंतजामिया के सुपरवाइज़र शमशाद क्रिस्टियन पंहिंजे साथियुनि समेत तशद्दुद जो निशानो बणाए 45 पोरतुनि खे जबरी नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो। तशद्दुद जो निशानो बणियल पोरत सालिम भील बेहोश अस्पताल दाख़िल। पोरतुनि ऐं क़ौम परस्त धुरियुनि जो रज़ाकाबाद मेन रोड ते एहतजाज। निटण उस में धरणो। फैक्ट्री इंतजामिया खिलाफ़ सख्त नारेबाज़ी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सालिम भील के भाउ अमीन भील गुलाब ऐं ॿियनि चयो त प्रूकोन कंपनी इंतजामिया पोरत कानून ते अमल करण त परे जी ॻाल्हि, पर मुक़रर पघार मां 5000 रुपया जबरी कटवटी कई वञे थी। उन्हनि चयो त सुपरवाइज़र शमशाद क्रिस्टियन बिला जवाज़ पोरत सालिम भील ते तशद्दुद करे खेसि मरणी करे छॾियो, जंहिंजी शिकायत एडमिन मैनेज वसीम खे कई, पर उन बि अज़ालो न कयो। एहतजाजी मुज़ाहिरे खे एसीयूपी अॻवान फैज़ हिस्बानी, यूसुफ कलमती, सिंधी मज़दूर तहरीक जे संतोष कुमार, ॼाम सागर, इकबाल कलमती, कामरेड भूरालाल ऐं ॿियनि ख़िताब कयो। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध, लेबर मिनिस्टर समेत आला अख्तरनि खां मुतालबो कयो त पोरत ते तशद्दुद में मुलविस सुपरवाइज़र शमशाद क्रिस्टियन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करी ऐं बरतरफ़ कयल 45 पोरतुनि खे बहाल कयो वञे। रिपोर्ट कराए मुश्ताक कबूल, बे न्यूज़ मलीर।